दोस्तों उम्मीद तव्हां सब खुश हूंदा, सब खैरियत सां हूंदा। अॼु तव्हांजे लाइ शमन अली मीराली साहब जो एल्बम आहे 12 दिल जो सौदो। एल्बम बहितरीन आहे। सिलेक्शन मेवो खान थर प्रोडक्शन में हिते माना बहितरीन शोहरत हासिल करे चुको हुयो। मेवे खान जी शाइरी तमामु बहितरीन पई हले ऐं उनजे गीतनि खे ॿुधण लाइ काफ़ी माण्हू तरसियल हूंदा। ज़बरदस्त। मौसीकी अज़हर हुसैन रिकॉर्डिंग अली अकबर कुरैशी साहब साउंड स्टूडियो कराची में राशिद शाह साहब जी पेशकश में थर प्रोडक्शन वारनि जो ख़ासि तावन। ज़बरदस्त एल्बम आहे दिल जो सौदो। दिल जे सौदे में वॾी कस लगी वई। एल्बम बहितरीन आहे हिन में सुठा गीत आहिनि, ज़बरदस्त बहितरीन गीत आहिनि। तव्हां दोस्तनि खे ॿुधायां त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे हिन वीडियो में असां कोई गीत शामिल न कयो आहे। तव्हां दोस्तनि खे इहो ॿुधाईंदासीं त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, एल्बम कहिड़े साल में आयो ऐं एल्बम केतिरी शोहरत हासिल कई। ॾिठो वञे त हिन में जेको 11हों एल्बम आयो बलोची, उन खां वधीक शोहरत हिन एल्बम खे मिली, छो जो हू बलोची माण्हू घटि पसंदि कंदा आहिनि। ईअं सभु ॾिठो वञे त 100 मां 20-30% बलोची सॉन्ग, न त सिंधी सॉन्ग त ज़बरदस्त हलंदा आहिनि, बहितरीनु हलंदा आहिनि। पर ईअं आहे त सिंध में केतिरा ई बलोच बि आहिनि, मारवाड़ी बि आहिनि। उन्हनि हिसाब सां ॾिठो वञे त हर कंहिं रंग में शमन अली मीराली हलियो आहे ऐं सुठो आवाज़ु, बहितरीनु आवाज़ु ॾिनो आहे। हाणे ॾिसूं था त कुझु दोस्तनि जा कमेंट्स आहिनि त उहे शामिलु कयूं, उन खां बाद अव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि। हिन में कमेंट्स कयो आहे वहीद भाउ, लिखियो आहे त VIP बलोची सॉन्ग्स दिलूं मोकिलियो, वॾी महिरबानी, लख कुर्ब लख लाइक। तव्हां दोस्तनि खे इहो ॿुधायां त कमेंट्स पहिरियों सुठा ईंदा हुया, पर हाणे कमेंट्स न जे बराबरि अचनि पिया। ख़बर न आहे पोइ मसरूफ़ियत वधी वई आहे या पोइ कोई वीडियो ॾिसणु ॿुधणु नथो चाहे। बहरहाल पोइ बि महिरबानी आहे उन्हनि जी जेके कमेंट्स कंदा हुया, लख कुर्ब उन्हनि जा। हलंदासीं हिन जे गीतनि ॾे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी ॿुधायां त एल्बम 10हों, एल्बम 11हों ऐं एल्बम 12हों इन्हनि मां सम्झा थो एल्बम 13 चइनी एल्बमनि जो फ़ोटू हिक ई जाइ ते निकितल आहे। मेला मोहब्बत जा एल्बम आयो त हिते 3-4 पोज़ हर एल्बम जे हिसाब सां 3-4 पोज़ फ़ोटुनि जा निकिरंदा हुया, पोइ अॻिते बि हलाईंदा हुया, पोइ हिते बि रखंदा हुया। पोइ ॾिठो वञे त 10हों, 11हों ऐं 12हों इन टिनी जा फ़ोटू हिक ई महल निकितल आहिनि। बहरहाल ठीकु आहे। हलूं था गीतनि ॾे। पहिरियों गीत जेको आहे अमीन ॾेथो साहब जो गीत आहे, मुंहिंजो लॻी जे छको थो वञे पोइ त वाह वाह। इहो तमामु घणो मशहूरु गीत हुयो उन दौर में हींअर बि माण्हू ॿुधनि था। उनखां पोइ मेवो खान जानी जो कलाम आहे, अला मुंहिंजो जानी अहिड़ो परदेस ते, ज़बरदस्त गीत हलियो इहो बि। उनखां पोइ असगर खोसे साहब जी शाइरी आहे, अॼु या सुभाणे कंदो पिरी परचाओ, तमामु बहितरीनु गीत आहे इहो बि। उनखां पोइ आहे मुमताज़ चांडो उर्फ़ मुमताज़ मौलाई साहब जो गीत कसम थो रोज़ खणाए। उनखां पोइ आहे बशीर अहमद बुकेरी साहब जी सिराइकी शाइरी, तेॾे इश्क ने सांवल यार, ज़बरदस्त गीत आहे इहो बि। उनखां पोइ आहे जखराणी साहब जो गीत आहे, ज़िंदगी अज़ाबनि में पई थी गुज़रे, कोन आयो मुंहिंजो यार, ज़बरदस्त गीत आहे, लाजवाब मशहूरु गीत। उनखां पोइ आहे ॾुखायल साहब जो गीत आहे, रहम कयो मूं ते रहम कयो, मुंहिंजे पीरीअ खे चओ मूंसां जल्दी मिले, मुमताज़। उनखां पोइ बिरोही साहब जो गीत आहे, मां कंहिं मां सिक तुंहिंजी लाहियां, न मां कंहिं सां ईद मल्हायां। उनखां पोइ आहे पीरी बख़्श सोलंकी साहब जो गीत आहे, परे न वञ मूंखां सवाइ तुंहिंजो केरु आहे। उनखां पोइ आख़िरी गीत आहे ज़ुल्फ़कार मंगी जो, अलाह आणींदो मुंहिंजे अङण ते तोखे पिरी, ज़बरदस्त। तव्हांजी पसंदि जो कहिड़ो गीत आहे हिन एल्बम में, कमेंट्स करे मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं मूंखे इजाज़त ॾींदा। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में वरी इकट्ठे आहियूं।